दोस्तो असां अॼु वरी BTC कोर्ट में आहियूं। अॼु इलाही बख़्श जूं नियाणियूं वेठियूं आहिनि। उहे हिकिड़ी छा नालो आहे अब ॿुधायो कीअं आया हो, छा आहे, बाबा जो छा हाल आहे? बस बाबा जे लाइ पिया कयूं, बाबा जो पुछण जे लाइ आहियूं कि कॾहिं आए हेरिंग बाबा जी। बस लॻा पिया आहियूं असां बि जदोजहद में कयूं असां बस जदोजहद में बाबा लाइ सभिनी लाइ करे लॻा पिया आहियूं। इंशाल्लाह सुठी ख़बर मिलंदी। तव्हां सम्झो था त माना पुटनि वारो किरदारु अदा करियो पिया। बिल्कुलु। ऐं वरी मुंहिंजो बाबा एॾो फ़ख़्रु पियो करे कि मूंखे पुटनि खां बि वधीक आहिनि मुंहिंजी धीअ इहे। ऐं कॾहिं हुन असांखे धीअ चयो ई न आहे, हमेशह चयो आहे कि इहे मुंहिंजा पुट आहिनि। हर कंहिंखे तव्हां सभु जॾहिं ॻाल्हाईंदो हमेशह चवंदो कि मुंहिंजा पुट आहिनि। ऐं बिल्कुलु असां पुट थी ॾेखारियो आहे, अञा बि ॾेखारींदासीं इंशाल्लाह। तव्हांखे बि पंहिंजे बाबा ते फ़ख़्रु आहे? बिल्कुलु इलाही फ़ख़्रु आहे मूंखे पंहिंजे बाबा ते। मुंहिंजे बाबा असांखे सभिनी ते फ़ख़्रु आहे, जंहिं बि जदोजहद में लॻा पिया आहिनि सभिनी ते असांखे फ़ख़्रु आहे। अदा सुनार ते, बाबा ते, हाणे चाचा ज़ैन शाह, सभिनी ते जेके बि आहिनि सभिनी ते असीं फ़ख़्रु कयूं था। ऐं तव्हां ते बि फ़ख़्रु कयूं था। बिल्कुलु चाचा मोहम्मद असां सां गॾु ईअं बीठो आहे जीअं बाबा वांगुरु। बिल्कुलु असांखे ज़रा बि कहिड़े हेसिटेट न थिया आहियूं। बिल्कुलु असांखे ईअं लॻो आहे की बाबा असां सां गॾु आहे। असां प्राउड कयूं था पंहिंजे चाचा ते। दोस्तो असल में इहे ई वक़्तु हूंदा आहिनि क़ौम ते। इलाही बख़्श खे पुटु त कोई न आहे, पर नियाणियूं अथसि। सम्झूं था दुनिया कहिड़ी गंदी आहे। तॾहिं हिन सां गॾु हिन सां प्रॉब्लम इहो आहे त माना हिन जी गाॾी पंहिंजी ऑफिस जी गाॾी आहे, नंढड़ी मुल्क जी, जेका सो उन्हनि कम लाइ ऐं ॿियो केसनि खे फॉलोअप बि करियूं था। अॼु कोई ॿियो अहिड़ो केस न हो, सुभाणे केस लॻल आहिनि, ॿिए ॾींहुं बि आहे, 26 तारीख़ बि आहे, सुभाणे पिटीशनूं आहिनि। सो बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि क्लियर आहे, हिन वक़्तु सिंध जो शऊर बिल्कुलु जाॻे पियो ऐं अहिड़ो माहौल ज़रूरु ईंदो जो सुभाणे अहिड़ी सूरत हाल थींदी जो हिकिड़ो सुठो माण्हू कंहिं वॾेरे खे बि शिकस्त ॾेई वेंदो, सरदार जागीरदार खे बि शिकस्त ॾेई वेंदो, जंहिंजो किरदारु साफ़ु हूंदो, उहो शिकस्त ॾेई वेंदो, यकीननि शिकस्त ॾींदा। छो त हाणे अहिड़ो दौरु अचे पियो जो माण्हू सरदारनि खां बि बग़ावत कंदा, हिननि ज़ालिम जागीरदारनि खां बग़ावत कंदा, कंहिंजा बि ग़ुलाम न रहंदा। छो त हीअ पीपल्स पार्टी सम्झंदी आहे त सिंध वटि त को अल्टरनेटिव न आहे। छो त हिन खां पोइ ॿियो वॾेरो असां बि सदाईं इन में फाथल रहियासीं। पर हाणे मां चवंदुमि एतिरी महिनत करणी आहे असांखे। अगरि सिंध खे दुनिया जी अज़ीम क़ौम बणाइणो आहे त तमामु घणी महिनत करणी आहे। असां करे सघूं था। इहे नियाणियूं हाणे ॾिसो मजबूरनि नियाणियूं बि निकितियूं आहिनि न, कोर्टुनि में अचनि थियूं। आख़िर इहे ई स्ट्रगल कंदियूं, ऐं वक़्तु परे न आहे जो हाणे उहो मूंखे यकीन आहे, पूरो यकीन आहे। जीअं कल्ह साईं ज़ैन शाह गिरफ़्तारी ॾिनी आहे पंहिंजी, हाणे सभु मां गिरफ़्तारी जो ख़ौफ़ ई ख़तमु थी वियो। कारकुन पंहिंजे घरनि ते अची हाणे वापसि रहनि था ऐं स्ट्रगल हले पई। हाणे चवंदा भले गिरफ़्तार करियो, को मसइलो न आहे। इंशाल्लाह मजबूर थींदे गवर्नमेंट त इहे सभु जल्द खां जल्द केस वापसि थींदा। भले मूं कल्ह मां रियल थो चवां, मां जॾहिं ज़ैन शाह गिरफ़्तारी ॾेई रहियो त मूं बि IO खे चयो, इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे, त मां बि धरणे में हुउसि। मां मञा थो, मां लिखी बि ॾियां थो, मां धरणे में हुउसि, मूंखे गिरफ़्तार कयो। मां ज़ैन शाह सां गॾु जेल वञण लाइ तयारु आहियां। बहरहाल स्ट्रगल आहे, हींअर क़ौम जाॻे पई। जहिड़े नमूने असांजे वकील दोस्तनि, अकेलो मां कुझु बि न आहियां, रियलिटी आहे त कुझु बि न आहियां, अकेलो केरु कुझु बि न हूंदो आहे, केॾी बि स्ट्रगल करे छा बि हुजे। पर जॾहिं 2 त 12 ऐं पोइ ताक़त आहे, ॿधी में ताक़त आहे। असांजे वकील दोस्तनि जहिड़े नमूने सां पहिरें ॾींहं खां वठी हिन 2058 मामले खां पोइ स्ट्रगल में आया आहिनि ऐं इहा असां गॾियल तौरु सिंध लीगल एड कमेटी ठाहीसीं। कंहिंखां बि असां ₹1 जो डोनेशन न वरितो आहे, न वठंदासीं। ऐं इहो बि वाज़े कंदो हलां, असांखे तमामु घणनि माण्हुनि डोनेशन ॾियण जी कोशिशि कई आहे, पर असां हुन खां इनकार कयो आहे।
छो त असां पंहिंजी हिन पाक स्ट्रगल खे कंहिं बि चंदे बंदे में नथा जे करे माना ख़राबु करणु चाहियूं। को बि चंदो न खपे, कंहिंजो कुझु न खपे, असांखे दुआऊं खपनि, जंहिंखे जेका मदद करणी आहे त क़ैदियुनि जी करे। ऐं इंशाअल्लाह हिन जा केस बि जल्द ख़तमु थींदा, ज़मानतुनि जो ज़रूरत बि न पवंदी, केस ई ख़तमु थींदा। छो त सिंध जो शऊर जाॻे पियो, हिमत करियो ऐं पंहिंजी क़ौम खे दुनिया जी अज़ीम क़ौम करे साबित करियो। ऐं एतिरो ॿुधायां त जीअं लतीफ़ साईं चयो आहे, सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुर आॾी ढाल मठार, मथां तेग तरार मार त मतारो थिए। ज़िंदाबाद दोस्तो, मूंखे यकीन आहे त असांजी क़ौम दुनिया जी अज़ीम तरीन क़ौम थींदी जंहिंखे अहिड़ा सुठा लीडर मिलिया आहिनि। असां हिन वक़्तु सभिनी लीडरशिप इहो ॿुधाईंदो हलां त असां पहिरें ॾींहं खां वठी ख़ालिक जोड़ो साहिबु या उहे जेके 120 क़ैदी आया हुआ, उन्हनि जी बि साॻी हिकु हिकु माण्हू जी साॻी मदद कईसीं। उन खां पोइ ख़ालिक जोड़ो साहिबु, पंहिंजो रियाज़ चांडियो साहिबु ऐं जेका बि दोस्त आया उन सभिनी जी साॻी तरह सां हलियासीं। उन खां पोइ जॾहिं सुनान वारा आया, सभिनी खे असां सेम इज़त ॾिनी आहे, सेम माना लीडरशिप खे उहो प्यारु, उहा इज़त ॾिनी आहे। आम माण्हू बि जेको हिन में फाथल आहे हिननि केसनि में, ख़बर आहे केतिरा त बहिरिया टाउन बि न वेठो आहे, केतिरनि माण्हुनि बहिरिया टाउन बि न वेठो आहे, उहो बि हिन केसनि में मौजूदु आहिनि। हे नियाणियूं वीचारियूं केतिरी तकलीफ़ में आहिनि, हिन जा ॿिया मामला आहिनि जंहिं करे पंहिंजो केसनि खे परसूं FIR खपनि, छा आहे उनजे करे आया आहियूं। बहरहाल दुआ खपे ऐं पंहिंजो पाण में सघ पैदा करियो, पंहिंजे वतन जे लाइ सघ पैदा करियो। यकीन करियो, ख़ौफ़ दिलि मां कढी छॾियो। ख़ौफ़ ऐं लालच वॾियूं बीमारियूं आहिनि, उन्हनि खे जान छॾायो। तव्हां हिकु दफ़ो का कुर्बानी क़ौम जे लाइ ॾियो त ॾिसो क़ौम कीअं थी दुनिया जी अज़ीम तरीन क़ौम थिए। ज़िंदाबाद अकमोचो, ज़िंदाबाद GSM।